मीरपुर ख़ासि उस्ताद तीरथ वटि रिकॉर्डिंग कई आहे ऐं तव्हां फनकार बि तारीफ़ कराईंदा। दिलबर उर्स जेको उस्ताद मोहम्मद उर्स चांडी जो फर्ज़ंद ऐं VIP फनकार सुठो फनकार घणा ई शाइर असांखे चवंदा हुआ बाबा तव्हां दिलबर जो नंबर न कयो आहे छो। ऐं इंशाल्लाह 2 नंबर आहिनि बिलावल प्रोडक्शन में बि ऐं फ़याज़ प्रोडक्शन जे YouTube ते तव्हांखे मिलंदो। इंशाल्लाह तव्हांखे थल अंतरो ॿुधाईंदा। दोस्तनि जो साथ हूंदो ऐं असांजा म्यूज़िशियन ते संगत उहो जंहिं हर वक़्तु असां सां गॾु हूंदो आहे आशिक़ अली चांडियो साहिबु, इनायत अली ढोलक ते ऐं सुबुह जो इंशाल्लाह ॿिया बि म्यूज़िशियन ईंदा कुझु हिन में साथ रहियल आहिनि कैसेटनि में। इंशाल्लाह तव्हां ॿुधंदव ऐं तव्हां खां सुठी असांखे मोट मिलंदी जीअं तव्हां खां अॻ में मिली आहे। थल ऐं अंतरो ॿुधो बिस्मिल्लाह। मुदिल दिनी प्यार लाइ तुंहिंजे दीदार लाइ अॼु मूंखे नथो भाई छाजो पोइ यार वही। मुदिल दिनी प्यार लाइ तुंहिंजे दीदार लाइ अॼु मूंखे नथो भाई नाले जो यार वही। मुदिल दिनी प्यार लाइ यार तूं सॼो नहीं रहियो पयो रोए कलोई आहीं वेझो तूं थी वियो। अख़्तियार ते यार तूं सॼो नहीं रहियो पयो रोए कलोई आहीं वेझो थियो। मुदिल दिनी प्यार लाइ तुंहिंजे दीदार लाइ अॼु